अस्सलामुअलैकुम नाज़रीन, प्रोग्राम ग्लोबल राउंड अप सां गॾु मां आहियां तव्हांजी मेज़बान साइमा वहाब। नाज़रीन, यकीनन दुनिया जो सभ खां अहम टॉपिक हिन वक़्तु अमरीकी चूंडूं आहिनि। यकीनन असां पंहिंजे पोएं प्रोग्राम में मजमूई तौर ते सदारती उम्मीदवारनि जे हवाले सां तव्हांखे ॿुधायोसीं त डोनाल्ड ट्रंप ऐं हिलरी क्लिंटन विच में बराबरी जी बुनियाद ते मुक़ाबिलो थी रहियो आहे ऐं उहो मुक़ाबिलो फाइनली रिपब्लिकन उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप खटे वरितो आहे। यकीनन नाज़रीन, अॼोके प्रोग्राम में मजमूई तौर ते अमरीकी सदारती इलेक्शन जे हवाले सां तव्हांखे ॿुधाईंदासीं। तोड़े रिपब्लिकन उम्मीदवार जी कामयाबी खां पोइ मजमूई तौर ते अमरीका जे अंदरि उन जी मुख़्तलिफ़ रियासतुनि तोड़े मजमूई तौर ते दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि उन ते कहिड़ो रद्दअमल ज़ाहिर कयो आहे ऐं अमरीकी सदारती चूंड जे नतीजनि पूरी दुनिया खे केतिरो हैरान कयो आहे ऐं अनएक्सपेक्टेड जेको ही चूंड नतीजो हुयो उन खां पोइ ख़ुदि अमरीका जे अंदरि मुख़्तलिफ़ रियासतुनि में जेको एहतजाज जी लहर हिकिड़ी शुरू थी चुकी आहे ऐं उन खां पोइ हिन वक़्तु डोनाल्ड ट्रंप जेको सदारती चूंड खटे आयो आहे उन खां पोइ डोनाल्ड ट्रंप ईंदे ई जेका तकरीर कई ऐं जेको ख़िताब कयो अवाम सां उन खां पोइ हिलरी क्लिंटन जेका पंहिंजी नाकामी खे मञीदे करे डोनाल्ड ट्रंप खे वाधायूं ॾिनियूं ऐं अमरीका जी सदारती इलेक्शन में मजमूई तौर ते कहिड़े तरीक़े सां डोनाल्ड ट्रंप कामयाबी हासिल कई ऐं उन जी कामयाबी जे हवाले सां ख़ुदि अमरीका जे अंदरि जेके उते मक़ामी माण्हू आहिनि उन्हनि जो छा चवणु आहे ऐं उहे कहिड़ा हल्का जंहिं डोनाल्ड ट्रंप खे वोट न कयो ऐं उहे कहिड़ा हल्का जेके डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी जो सबबु बणिया आहिनि। अॼोके प्रोग्राम में मजमूई तौर ते सदारती चूंडनि जे हवाले सां डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी ते ॻाल्हाईंदासीं। तोड़े उन खां पोइ मजमूई तौर ते अमरीका जी रियासतुनि में जेको एहतजाज थियो आहे उन हवाले सां प्रोग्राम में अहम रिपोर्ट शामिल कंदासीं ऐं डोनाल्ड ट्रंप कामयाबी खां पोइ व्हाइट हाउस में बराक ओबामा सां मुलाक़ात कई आहे। मुलाक़ात में ॿिन्ही अॻुवाणनि कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते इतफ़ाक़ कयो ऐं 1.5 कलाक ताईं जारी रहंदड़ इन मुलाक़ात में ॿिन्ही सरबराहनि कहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते इतफ़ाक़ कयो उन हवाले सां प्रोग्राम में रिपोर्ट शामिल कंदासीं। तोड़े गॾोगॾु हिलरी क्लिंटन नाकामी खां पोइ अफ़सरदा थी करे मीडिया सां ॻाल्हि कई ऐं उन पंहिंजे हामिन सां जेका तकरीर कई ऐं हिलरी क्लिंटन जो रद्दअमल बि तव्हांखे ॾेखारींदासीं। प्रोग्राम में असां शामिल कंदासीं त दुनिया जे मुख़्तलिफ़ सरबराहनि डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी ते कहिड़ो रद्दअमल ज़ाहिर कयो आहे, दुनिया जा उहे कहिड़ा मुल्क जेके डोनाल्ड जी कामयाबी ते ख़ुशि आहिनि ऐं उहे कहिड़ा मुल्क जेके डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी ते वधीक ख़ौफ़ ज़दा थी चुका आहिनि ऐं दुनिया खे हिन वक़्तु ख़तरे जे हवाले सां करार ॾियनि पिया त डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी दुनिया लाइ हिकिड़ो वॾो ख़तरो साबित थींदी। तोड़े प्रोग्राम जे आख़िर में ज़िक्र कंदासीं डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी खां पोइ ख़ासि तौर ते अमरीका में जेके हुन चूंड मुहिम दौरान जेके वाइदा कया उहे केतिरे हद ताईं वफ़ा करे सघंदो ऐं वाइदनि खां पोइ फौरन जेके हुन जो जेको हिन वक़्तु बिहेव आहे ऐं जेका हुन जी ॿोली आहे उहा एतिरो जल्द कीअं चेंज थी वई आहे ऐं हुन ख़ुदि मुख़्तलिफ़ मुल्कनि जे हवाले सां जेका सख़्त बयानी जेका जुमलनि जी जेका हिकिड़ी जंग छेड़ी हुई चूंड मुहिम में उन खां पोइ फौरन चूंडुनि में कामयाबी खां पोइ डोनाल्ड ट्रंप जे मिज़ाज में फौरन एतिरी तब्दीली कीअं साम्हूं आई आहे ऐं तोड़े प्रोग्राम जे आख़िर में ज़िक्र कंदासीं त दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि ते डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी खां पोइ ऐं ख़ासि तौर ते मिडल ईस्ट ऐं जेके वॉर हलंदड़ आहे अफ़गानिस्तान में तोड़े इराक ऐं शाम में जेके हिन वक़्तु सूरत आहे उन हवाले सां डोनाल्ड ट्रंप केतिरी अहम पॉलिसी बयान जारी करण वारो आहे ऐं उन जे हवाले सां संदसि छा पॉलिसी हूंदी। प्रोग्राम में मजमूई तौर ते अॼु डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी जे हवाले सां तव्हांखे आगाह कंदासीं। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में शुरूआत कयूं था डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी जे हवाले सां। यकीनन नाज़रीन, 8 नवंबर 2016 अमरीका जी तारीख़ तोड़े दुनिया लाइ हिकु अहमियत जोॻो ॾींहुं आहे। 8 नवंबर ते थींदड़ सदारती चूंड में हिलरी ऐं डोनाल्ड ट्रंप आम्हूं साम्हूं हुआ पर कंहिं बि इहा शइ सोची न हुई तोड़े अमरीकी इदारनि पारां तोड़े अमरीका जी मीडिया तोड़े पूरी दुनिया जी मीडिया हिलरी क्लिंटन खे फातिह तसवुर करे रखियो हुयो पर जॾहिं चूंड नतीजा साम्हूं आया 9 नवंबर ते त यकीनन ॾंदे आङुरियूं अची वयूं ऐं पूरी दुनिया जा जेके जी मीडिया हुजे या दानिश्वर हुजनि या अकुल फ़हम रखंदड़ माण्हू हुजनि उनखे चूंड नतीजनि ते ईअं सम्झो त ॼण यकीन ई न पियो अचे। बहरहाल जॾहिं चूंड नतीजा साम्हूं आया ऐं डोनाल्ड ट्रंप स्विंग स्टेट्स में कामयाब थियो उहे स्टेट्स जेके कॾहिं बि रिपब्लिकन्स पारां नाहिनि खटियूं वयूं रिपब्लिकन जी उम्मीदवार उन स्टेट्स मां कामयाबी हासिल कई आहे। यकीनन इंतिहाई अहमियत वारी ॻाल्हि आहे त डोनाल्ड ट्रंप जेको मक़ामी गोरो आहे ऐं सियासी तारीख़ में सिर्फ़ 2 साल हुन जेको आहे उहो तजुर्बो रखे थो ऐं ॿिए पासे 40 सालनि जो तजुर्बो रखंदड़ हिलरी कीअं हाराए वई ऐं डोनाल्ड ट्रंप कीअं खटे वियो। यकीनन
इंतिहाई अहम मौज़ू जेको मुसलसल पूरे हफ़्ते में हलंदड़ रहियो ऐं आख़िरी 8 ऐं 9 नवंबर खां पोइ ॼण त दुनिया जी हर मीडिया हुजे हर माण्हू जे ज़बान ते सिर्फ़ डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी जो ही ज़िक्र रहियो आहे। मजमूई तौर ते डोनाल्ड ट्रम्प कहिड़ियुनि स्विंग स्टेट्स में कामयाब रहियो ऐं केतिरा इलेक्टोरल वोट हासिल कया ऐं चूंड नतीजनि खां पोइ मजमूई तौर ते छा रद्दमल रहियो अमेरिका में ॼाणींदासीं इन रिपोर्ट में। Our movement is about replacing a failed and corrupt political establishment with a new government controlled by you, the American people. The establishment has trillions of dollars at stake in this election. For those who control the levers of power in Washington and for the global special interest, they partner with these people that don't have your good in mind. The political establishment that is trying to stop us is the same group responsible for our disastrous trade deals, massive illegal immigration, and economic and foreign policies that have bled our country dry. The political establishment has brought about the destruction of our factories and our jobs as they flee to Mexico, China, and other countries all around the world. It's a global power structure that is responsible for the economic decisions that have robbed our working class, stripped our country of its wealth, and put that money into the pockets of a handful of large corporations and political entities. The only thing that can stop this corrupt machine is you. The only force strong enough to save our country is us. The only people brave enough to vote out this corrupt establishment is you, the American people. I'm doing this for the people and for the movement, and we will take back this country for you, and we will make America great again. अमेरिका में 8 नवंबर 2016 ते मुल्क जी सदारती कुर्सी जी चूंड लाइ पोलिंग थी, जंहिं जे नतीजनि समूरी दुनिया खे हैरान करे छॾियो। अमेरिका में सदारती मुहिम दौरान समूरी दुनिया जी मीडिया सर्वे रिपोर्ट्स तोड़े समूरनि तज्ज़ियनि जे बरक्स डोनाल्ड ट्रम्प अमेरिका जो 45 सदर चूंडिजी वियो आहे। Thank you. Thank you very much, everybody. Sorry to keep you waiting. Complicated business. Complicated. Thank you very much. I've just received a call from Secretary Clinton. She congratulated us, it's about us, on our victory, and I congratulated her and her family on a very, very hard-fought campaign. I mean, she fought very hard. Hillary has worked very long and very hard over a long period of time, and we owe her a major debt of gratitude for her service to our country. I mean that very sincerely. Now it's time for America to bind the wounds of division, have to get together. To all Republicans and Democrats and independents across this nation, I say it is time for us to come together as one united people. Time. I pledge to every citizen of our land that I will be president for all Americans, and this is so important to me. For those who have chosen not to support me in the past, of which there were a few people, I'm reaching out to you for your guidance and your help so that we can work together and unify our great country. As I've said from the beginning, ours was not a campaign
but rather an incredible and great movement made up of millions of hardworking men and women who love their country and want a better, brighter future for themselves and for their family. It's a movement comprised of Americans from all races, religions, backgrounds, and beliefs who want and expect our government to serve the people and serve the people it will. डोनाल्ड ट्रंप जंहिंजो सियासी करियर सिर्फ़ 2 सालनि ते मुश्तमिल आहे, पर उन जे बरक्स हिलरी जंहिंजो सियासी तजुर्बो 40 सालनि ते बदल आहे, तंहिं बावजूद अमेरिका जे अवाम डोनाल्ड जे हक़ में वोट ॾेई न सिर्फ़ अमेरिका जी मीडिया, सर्वे रिपोर्ट्स तोड़े समूरी दुनिया खे हैरत में विझी छॾियो आहे। डोनाल्ड ट्रंप चूंड मुहिम खां चूंड नतीजनि ताईं ऐं चूंड नतीजनि खां पोइ बि तकरारी आहे। डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी जा केतिरा ई कारण थी सघनि था, तंहिं बावजूद डोनाल्ड जी कामयाबी खुद अमेरिका जे मुस्तक़बिल लाइ सवालिया निशान आहे। अमेरिकन अवाम जे अहिड़े फैसले खां पोइ डोनाल्ड ट्रंप लाइ सभ खां ॾुखियो सवाल इहो आहे त सदारती चूंड मुहिम दौरान जेके हुन वाइदा कया से पालण में हू केतिरो सचो साबित थी सघंदो। अमेरिका जे 8 नवंबर 2016 ते थियल चूंड यकीनन समूरी दुनिया लाइ सवालनि जो अंबार खड़ो करे छॾियो आहे, जंहिंजो जवाब शायदि कुझु वक़्त अंदरि डोनाल्ड जी पॉलिसियुनि ऐं बयाननि में फ़र्क़ सां वाज़े थी वेंदो। डोनाल्ड ट्रंप सदारती चूंड जे नतीजनि मूजिब इलेक्टोरल कॉलेज जा 276 वोट हासिल कया, जॾहिं त ऐवानी नुमाइंदगान ऐं सेनेट में अक्सरियत सां वोट खंया। रिपब्लिकन पार्टी सेनेट में 47, डेमोक्रेट जे मुक़ाबले में 51 सीटूं हासिल कयूं, जॾहिं त ऐवानी नुमाइंदगान में 192 जे मुक़ाबले में 236 सीटूं हासिल करे वरितियूं आहिनि। इन लिहाज़ खां डोनाल्ड ट्रंप अमेरिका जो ताक़तवर सदर चूंडिजी चुको आहे, जंहिंजी पार्टी जी अक्सरियत ॿिन्ही ऐवाननि में आहे। डोनाल्ड ट्रंप जी जीत हिकु अनोखो मिसाल साबित थी आहे, छाकाणि त ताक़तवर, मज़बूत ऐं मुतहरिक मीडिया, सहाफ़ी, एंकर पर्सन, दानिश्वर, सिविल सोसाइटी, इंसानी ऐं औरतुनि जे हक़ लाइ जाखोंदड़ तंज़ीमूं ऐं शख़्सियतूं, एस्टेब्लिशमेंट ऐं ओबामा इंतज़ामिया जे आशीर्वाद ऐं हिमायत बावजूद हू व्हाइट हाउस में पहुचण वारी डोड़ में कामयाब थी चुको आहे। दुनिया ऐं अमेरिका वारा हैरान ऐं परेशान आहिनि त ट्रंप जी हैरान कुन कामयाबी में अहम ऐं मुख्य सबब कहिड़ा आहिनि। इन बारे में माहिर पंहिंजा ख़्याल ऐं वीचार बयान करे रहिया आहिनि। माहिरनि जी राय मुताबिक़ त घटि पढ़ियल, ग़रीब ऐं विचे तबिके जे सफ़ेद फार्म माण्हुनि में जेका मायूसी हुई ऐं हिन इलेक्शन में कारे नस्ल जे माण्हुनि ट्रंप खे वोट ॾिनो, जेतोणीकि अक्सरियत हुनखे वोट न ॾिनो, पर पोइ बि हुनखे जेके वोट पिया तंहिं हिलरी खे शिकस्त सां हमकिनार कयो। कुझु ॾहाकनि खां इमिग्रेशन जी पॉलिसियुनि जे करे इक़्तिसादी बदहाली जो शिकार थिया ऐं मुतासिर थिया हुआ। हीउ तबिको अमेरिका जी कुल आबादी जो 2% आहे, जंहिं कलीदी किरदार अदा करे ट्रंप खे कामयाब बणायो आहे। अमेरिकी चूंडियल सदर डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी खां पोइ मुल्क खां सवाइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि खे पिणु ॻणती आहे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी ते यूरोपी यूनियन पारां ॻणती ज़ाहिर कई वई। यूरोपी यूनियन कमीशन जे सरबराह ख़बरदार कयो आहे त अमेरिकी सदर जी हैसियत सां डोनाल्ड ट्रंप यूरोपी यूनियन ऐं अमेरिकी लाॻापनि लाइ ख़तरो साबित थींदो। डोनाल्ड ट्रंप जी चूंड मुहिम दौरान नेटो ते सख़्त तनक़ीद ऐं रूस सां लाॻापनि खे बहितर बणाइण वारी ख़्वाहिश ज़ाहिर कई वई, जंहिंखां पोइ यूरोपी यूनियन जा अॻवान ख़ौफ़ में वरतल आहिनि। डोनाल्ड ट्रंप चूंड मुहिम दौरान वाइदो कयो हो त इक़्तिदार में अचण खां पोइ हू माहौलियाती तब्दीली जे हवाले सां पेरिस मुआहिदो ख़तमु कंदो। तंहिंखां सवाइ डोनाल्ड ट्रंप जे तिजारती मुआहिदनि जी मुख़ालफ़त, मज़हब ऐं नस्ली बुनियादनि ते तकरारी बयाननि खां पोइ यूरोपी अॻवाननि जा ख़दशा वधीक तेज़ थियण लॻा आहिनि। यूरोपी यूनियन जे अॻवाननि डोनाल्ड ट्रंप खे कामयाब थियण ते मुबारक ॾींदे लाॻापनि जी बहितरी जी ख़्वाहिश ज़ाहिर कई। जर्मन चांसलर एंजेला मार्कल ट्रंप खे पैगाम ॾींदे चयो त अमेरिका ऐं जर्मनी में जमहूरियत, आज़ादी, कानून जी बालादस्ती, रंग, नस्ल ऐं मज़हब जे फ़र्क़ खां बालातर रखी इंसानियत जे क़दर जहिड़ियूं गॾियल रिवायतूं मौजूदु आहिनि। ॿिए पासे गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल बान की मून डोनाल्ड ट्रंप बाबति ॻाल्हाईंदे चयो त चूंड मुहिम दौरान कयल वाइदनि खां हटी करे माहौलियाती तब्दीली जे मुआहिदनि खे मुकमल करण में मदद कंदो। हिक तरफ़ डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी ते अमेरिका जी कुझु रियासतुनि में एहतजाजनि जो सिलसिलो जारी आहे, त ॿिए तरफ़ डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी ते दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में ख़ुशी जी लहर पिणु ॾिठी वई। रूस डोनाल्ड ट्रंप जे सदर चूंडजण ते ख़ुशी जो इज़हार कयो। रूसी सदर व्लादिमीर पुतिन डोनाल्ड ट्रंप खे संदसि कामयाबी ते वाधायूं ॾिनियूं। रूसी सदर डोनाल्ड ट्रंप खे कामयाब थियण ते मुबारक ॾींदे चयो त उमीद करे थो ॿिन्ही मुल्कनि जे लाॻापनि जी मौजूदा बहरान खे ख़तमु करण लाइ
तोड़े आलमी मसइलनि खे हल ऐं दुनिया आॾो आयल चैलेंजिस जे मुक़ाबले लाइ हू अमरीका जे नए सदर सां गॾिजी कमु कंदा। मॉस्को जे रोडनि ते रूसी शहरनि ट्रम्प जी फतह जो जश्न मल्हायो। Our movement is about replacing a failed and corrupt political establishment with a new government controlled by you, the American people. The establishment has trillions of dollars at stake in this election. For those who control the levers of power in Washington, and for the global special interest, they partner with these people that don't have your good in mind. The political establishment that is trying to stop us is the same group responsible for our disastrous trade deals, massive illegal immigration, and economic and foreign policies that have bled our country dry. The political establishment has brought about the destruction of our factories and our jobs as they flee to Mexico, China, and other countries all around the world. It's a global power structure that is responsible for the economic decisions that have robbed our working class, stripped our country of its wealth, and put that money into the pockets of a handful of large corporations and political entities. The only thing that can stop this corrupt machine is you. The only force strong enough to save our country is us. The only people brave enough to vote out this corrupt establishment is you, the American people. I'm doing this for the people and for the movement, and we will take back this country for you, and we will make America great again. डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी जे हवाले सां यकीनन उन जा हामी ख़ुशि आहिनि, पर उन जे मुखालफ़नि पारां अमेरिका जी मुख़्तलिफ़ रियासतुनि में एहतजाजनि जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। अमेरिका जी कुझु रियासतुनि में नौजवाननि पारां एहतजाजी मुज़ाहिरे जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। बर्नी सैंडर्स जा उहे पोइलॻ नौजवान जेके बर्नी सैंडर्स खे चाहींदा हुआ ऐं जॾहिं हुन चूंडुनि मां जॾहिं हुन विथड्रॉ कयो त उन खां पोइ उन्हनि हिलरी क्लिंटन खे वोट ॾियण जो ऐलान कयो, पर हिलरी क्लिंटन खे उहो मख़सूस जेको हिकिड़ो वोट जो रेशियो आहे उहो न पियो ऐं उन खां पोइ यकीनन डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी ते उन्हनि एहतजाजनि जो सिलसिलो शुरू कयो आहे। डोनाल्ड ट्रम्प ख़िलाफ़ कहिड़नि रियासतुनि में केतिरो एहतजाज थियो आहे ॼाणींदासीं हिन रिपोर्ट में। डोनाल्ड ट्रम्प जे खटण बाद अमेरिका जी मुख़्तलिफ़ रियासतुनि ऐं शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया ऐं केतिरनि ई शहरनि में एहतजाजी रैलियूं कढी ट्रम्प ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। Para siempre, de una vez, Donald Trump. ¿Quién más quiere pegarle? ¿Quién más quiere pegar a Donald Trump? He is dividing us. He is dividing minorities. He is dividing women. He's dividing gays. He is dividing the very social fabric of this world. Get back! Get back! Get back! Get back! Get back! My president, not my president, not my president. व्हाइट हाउस वटि ट्रम्प जा हामी जश्न मल्हाए रहिया हुआ, जॾहिं त एहतजाज कंदड़ ऐं ट्रम्प जे हामियुनि जे विच में झेड़ो पिणु थियो। केतिरनि ई रियासतुनि में केतिरा ई माण्हू गिरफ़्तार कया विया, जॾहिं त पोर्टलैंड में मुज़ाहिरीन अमेरिका जो परचम साड़े छॾियो। न्यूयॉर्क में वॾी तादाद में माण्हू गॾु थिया ऐं ट्रम्प जी कामयाबी ख़िलाफ़ एहतजाज कयो। कैलिफोर्निया में हज़ारनि जी तादाद में शागिर्दनि क्लासनि खां ॿाहिरि निकिरी मुज़ाहिरो कंदड़नि ओरेगोन में रोड ब्लॉक करे छॾियो ऐं ऑकलैंड में बाहियूं ॾेई मुज़ाहिरो कयो वियो। न्यूयॉर्क में मुज़ाहिरे दौरान एहतजाज कंदड़नि जे हथनि में बैनर हुआ जिन ते लिखियल हो त तूं असांजो सदर नाहीं ऐं जेकॾहिं तो ज़ुल्म जी दीवार ठाही त उन जी पाड़ पटींदासीं। न्यूयॉर्क जा शहरी यूनियन स्क्वायर खां मार्च कंदा टाइम्स स्क्वायर खां थींदा ट्रम्प टावर ते पहुता। हू ट्रम्प ख़िलाफ़ ज़ोरदार नारेबाज़ी करे रहिया हुआ।
वर्जीनिया में ट्रंप मुखालिफ रिपब्लिकन पार्टी जे ऑफिस ते वञी भञिड़ा कई ऐं रोड रस्ता बंद करे छॾिया। उन खां अलावा लंडन ऐं दुनिया जे ॿियनि मुल्कनि में एहतजाज ऐं नाराज़गी ज़ाहिर कई वई। To be honest, probably leave. Right? And that's very negative and very sad and an option that not everyone has. But that's what I'm thinking. Despite the popular vote, we have a president who does not respect human rights. Who has threatened the dignity of people that I love, and who's unfit to serve in the international community. The reason that I chose not to take public transportation this morning is in part because I just could not be surrounded by too many people that I don't know what they felt, because as we learned last night, so many people in this country, we learn quite a bit about how they feel. These next 4 years are a call to action to each and every single one of us. If you have been sitting on the sidelines, it's time to mobilize. I just want people to be aware that the fight's not over just because we have someone like Donald Trump in office. तंहिं बावजूद अमेरिका में संदसि ख़िलाफ़ एहतजाजनि जो सिलसिलो शुरू थी चुको आहे। डोनाल्ड ट्रंप ख़िलाफ़ मुल्क जी मुख़्तलिफ़ रियासतुनि में एहतजाजनि जी शुरूआत थी चुकी आहे, जंहिं में वॾो अंग नौजवाननि जो आहे। डोनाल्ड ट्रंप ख़िलाफ़ पोर्टलैंड, सॉल्ट लेक सिटी समेत ॿियनि शहरनि में मुज़ाहिरा कया विया आहिनि। फिलाडेल्फिया में मुज़ाहिरीन सिटी हॉल वेझो गॾु थी हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर्स खणी एहतजाज कयो, जंहिं में लिखियलु हो त तूं असांजो सदर नाहीं। तंहिंखां सवाइ अमेरिका खे सभिनी लाइ महफ़ूज़ बणाइण जहिड़ा नारा लिखियल हुआ। जॾहिं त बाल्टीमोर में 600 माण्हुनि पुरअमन तरीक़े सां शहर में रैली कढी। जॾहिं त फ्रांसिस्को में स्कूल जे शागिर्दनि एहतजाज करे मैक्सिको जा झंडा लहराया। तंहिंखां सवाइ शिकागो में ट्रंप टावर ॿाहिरां वॾी तादाद में माण्हू गॾु थिया। न्यूयॉर्क शहर जे मैनहैटन में वाक़िए ट्रंप टावर ॿाहिरां हज़ारे माण्हुनि मुज़ाहिरो करे ट्रंप ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई। तंहिंखां सवाइ ओक्लाहोमा, कैलिफोर्निया, पोर्टलैंड, ओरेगन जहिड़नि इलाइक़नि में पिणु ट्रंप जे सदर थियण ख़िलाफ़ माण्हुनि एहतजाज कयो। अमेरिकी चूंडियल सदर डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी खां पोइ मुल्क खां सवाइ दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि जे सरबराहनि खे पिणु ॻणती आहे। I think that we don't want to combat hate with hate, and protesting in this way, I think, is a little bit, sends more of a powerful message than stamping our feet, shouting, angry. I'm not going to stoop to their level. I am terrified. I come from a family of political refugees from Cuba, and I'm very grateful to this country for having accepted us. We unfortunately have to. And I'm terrified. This land was made for you and me. अमेरिका ऐं दुनिया जा माण्हू ट्रंप जे चूंडी जे अचण खे ख़राब समझनि था। हू चवनि था त नफ़रत ऐं शिदत पसंदी ऐं जंगी जुनून में इज़ाफ़ो थींदो ऐं अमेरिका ऐं दुनिया में खून ख़राबो वधंदो। अमेरिकी सदारती इलेक्शन मुहिम दौरान डोनाल्ड ट्रंप जेके तक़रीरूं कयूं, तिन शिदत पसंदी खे हवा ॾिनी। नाज़रीन, डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी खां पोइ एहतजाजनि जी हिकिड़ी नई लहर शुरू थी चुकी आहे। यकीनन हेलरी जा वोटर्स बि हिन वक़्तु एहतजाज करे रहिया आहिनि ऐं मजमूई तौर ते केतिरनि रियासतुनि में तोड़े मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि जे सरबराहनि जेको एहतजाज जे हवाले सां बयानु ॾिनो आहे त अमेरिका ख़ुदि हिन वक़्तु उहो विराइजी चुको आहे। अमेरिका में जेको नस्ली बुनियादनि ते डोनाल्ड ट्रंप खे जेको वोट मिलियो आहे ऐं उन खां पोइ अमेरिका में जेके ॾार आहिनि उहे वेतर वधंदा वेंदा।
नाज़रीन, डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी खां पोइ जिते नस्ली बुनियादनि ते जेको हुनखे वोट मिलियो आहे, तोड़े पॉपुलर वोट हिलरी खे मिलियो आहे, पर डोनाल्ड ट्रम्प इलेक्टोरल कॉलेज जे वोटनि जी तादाद जे हिसाब सां अमेरिका जो नओं सदर चूंडिजी चुको आहे। नाज़रीन, अमरीकी सदर बाराक ओबामा सां डोनाल्ड ट्रम्प मुलाक़ात कई आहे व्हाइट हाउस में ऐं कामयाबी ते खेसि वाधायूं ॾिनियूं आहिनि। बराक ओबामा जो इहो चवणु आहे त डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी हिकु हक़ीक़त आहे ऐं केतिरा इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते, सियासी इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते, पॉलिसीज़ जा इख़्तिलाफ़ पंहिंजी जॻह ते, पर डोनाल्ड जी कामयाबी हिकु सच आहे। नाज़रीन, डोनाल्ड ट्रम्प कामयाबी खां पोइ व्हाइट हाउस जी ओवल ऑफिस में सदर बराक ओबामा सां मुलाक़ात कई। ॿिन्ही सरबराहनि में कहिड़नि मामलनि ते ॻाल्हि ॿोल थी ऐं इन मुलाक़ात में कुझु नाख़ुशगवार जेके लम्हा महसूस कया विया मीडिया पारां, मजमूई तौर ते ॿिन्ही सरबराहनि जी मुलाक़ात कीअं रही, हिन रिपोर्ट में ॾिसंदासीं। डोनाल्ड ट्रम्प कामयाबी खां पोइ व्हाइट हाउस में अमरीकी सदर बराक ओबामा सां मुलाक़ात कई। डोनाल्ड ट्रम्प मुलाक़ात खां पोइ ॻाल्हाईंदे चयो त बराक ओबामा सां मुलाक़ात संदसि लाइ एज़ाज़ जी ॻाल्हि आहे। ओवल ऑफिस में 1.5 कलाक ताईं जारी रहंदड़ मुलाक़ात खां पोइ मीडिया सां ॻाल्हाईंदे सदर बराक ओबामा चयो त डोनाल्ड ट्रम्प सां हाकारी मुलाक़ात रही। सदर बराक ओबामा जो चवणु हो त डोनाल्ड सां मुलाक़ात में मुल्की तौर पर ॾेई मामलनि ते ॻाल्हि ॿोल थी। अमरीकी सदर बराक ओबामा जो चवणो त संदसि टीम डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी लाइ हर मुमकिन मदद फराहम कंदी, छो त संदसि कामयाबी अमरीका जी कामयाबी आहे। Well, I just had the opportunity to have an excellent conversation with President-elect Trump. It was wide-ranging. We talked about some of the organizational issues in setting up the White House. We talked about foreign policy. We talked about domestic policy. And as I said last night, my number one priority in the coming 2 months is to try to facilitate a transition that ensures our president-elect is successful. And I have been very encouraged by the, I think, interest in President-elect Trump's wanting to work with my team around many of the issues that this great country faces. And I believe that it is important for all of us, regardless of party and regardless of political preferences, to now come together, work together to deal with the many challenges that we face. And in the meantime, Michelle has had a chance to greet the incoming First Lady, and we had an excellent conversation with her as well. And we want to make sure that they feel welcome as they prepare to make this transition. And most of all, I want to emphasize to you, Ms. President-elect, that we now are going to want to do everything we can to help you succeed, because if you succeed, then the country succeeds. उन मौके ते डोनाल्ड ट्रम्प चयो त हू मुस्तक़बिल में बि बराक ओबामा सां मुलाक़ातुनि जो ख़्वाहिशमंद आहे। This was a meeting that was going to last for maybe 10 or 15 minutes, and we were just going to get to know each other. We had never met each other. I have great respect. The meeting lasted for almost an hour and a half, and it could have, as far as I'm concerned, it could have gone on for a lot longer. We really, we discussed a lot of different situations, some wonderful and some difficulties. I very much look forward to dealing with the President in the future, including counsel. He explained some of the difficulties, some of the high-flying assets, and some of the really great things that have been achieved. So, Mr. President, it was a great honor being with you, and I look forward to being with you many, many more times in the future. Thank you, sir. ॿिन्ही सरबराहनि पंहिंजी टीम सां गॾिजी गॾियल तौर ते कमु जारी रखण ते इतफ़ाक़ कयो। वाज़ेह आहे त डोनाल्ड ट्रम्प ओबामा केयर ऐं ईरान सां जोहरी मुआहदे समेत सदर ओबामा जे दौर में कयल केतिरनि ई क़दमनि खे ख़तम करण जी ॻाल्हि करे चुको आहे। डोनाल्ड ट्रम्प बराक ओबामा जे अमरीकी शहरियत ते सवाल उथारिया हुआ। तंहिंखां सवाइ संदसि केतिरनि ई अहम पॉलिसियुनि खे ख़तम करण जो पिणु वाइदो करे चुको आहे।
नाज़रीन, अमरीकी सदर बराक ओबामा ऐं नए चूंडियल सदर डोनाल्ड ट्रंप विच में मुलाक़ात खां पोइ यकीनन हाणे इहा हिकिड़ी हक़ीक़त थी चुकी आहे त डोनाल्ड ट्रंप अमरीका जो 45 सदर नामज़द थी चुको आहे। डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी खां पोइ यकीनन हेलरी अफ़सरदा थी करे पंहिंजे हामिन सां ख़िताब कयो ऐं हेलरी डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी ते खेसि वाधायूं ॾिनियूं ऐं संदसि चवणु हुयो त डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी हिकिड़ी हक़ीक़त आहे ऐं हू उमीद करे थी त डोनाल्ड ट्रंप समूरे अमेरिकन्स जो सदर थी करे अमरीका खे वधीक अज़ीम ऐं वधीक मज़बूत बणाइण लाइ पंहिंजो किरदारु अदा कंदो। अमरीका में सदारती चूंड दौरान हेलरी क्लिंटन पंहिंजी नाकामी तस्लीम कंदे डोनाल्ड ट्रंप खे अमरीकी सदर थियण ते मुबारकूं ॾिनियूं। डेमोक्रेटिक उम्मीदवार हेलरी क्लिंटन पंहिंजे मुखालिफ़ उम्मीदवार डोनाल्ड ट्रंप जी कामयाबी तस्लीम कंदे चयो त हू उमीद करे थी त डोनाल्ड समूरनि अमेरिकन्स लाइ हिकु कामयाब सदर साबित थींदो। अॻूणी परॾेही वज़ीर हेलरी क्लिंटन, जेका मुल्क जी पहिरीं औरत सदर थियण जी ख़्वाहिश रखंदड़ हुई, पंहिंजी नाकामी ते शदीद मायूस थियण जो पिणु एतिराफ़ कयो। हेलरी चूंडुनि में नाकामी खां पोइ ऐं पंहिंजे हामिन सां न्यूयॉर्क में नाकामी ते अफ़सोस जो इज़हार कंदे चयो त चूंड हाराइण ते हू माफ़ी घुरे थी। संदसि चवणो त यकीनन चूंडुनि में हाराइण हुन लाइ तकलीफ़ ॾींदड़ तजुर्बो साबित थियो आहे। पंहिंजे हामिन सां ॻाल्हाईंदे हेलरी जो चवणो त मुल्क अंदरि तक़सीम संदन ख़्यालनि खां वधीक साबित थी आहे। हेलरी पंहिंजे हामिन खे ख़िताब कंदे चयो तूं कॾहिं बि इन सोच खां पोइ ते न हटनि त हक़ ऐं सच लाइ विढ़ण जी हिकु अलॻि अहमियत हुजे थी। हेलरी पंहिंजी नाकामी जे केतिरनि ई कलाकनि खां पोइ पंहिंजे हामिन सां चूंड में नाकामी ते ॾुख जो इज़हार कयो। Thank you, my friends. Thank you. Thank you. Thank you so very much for being here. And I love you all, too. Last night, I congratulated Donald Trump and offered to work with him on behalf of our country. I hope that he will be a successful president for all Americans. This is not the outcome we wanted or we worked so hard for, and I'm sorry that we did not win this election for the values we share and the vision we hold for our country. But I feel pride and gratitude for this wonderful campaign that we built together. This vast, diverse, creative, unruly, energized campaign. You represent the best of America, and being your candidate has been one of the greatest honors of my life. I know how disappointed you feel because I feel it too. And so do tens of millions of Americans who invested their hopes and dreams in this effort. This is painful, and it will be for a long time. But I want you to remember this. Our campaign was never about one person or even one election. It was about the country we love and about building an America that's hopeful, inclusive, and big-hearted. We have seen that our nation is more deeply divided than we thought. But I still believe in America, and I always will. And if you do, then we must accept this result and then look to the future. Donald Trump is going to be our president. We owe him an open mind and the chance to lead. Our constitutional democracy enshrines the peaceful transfer of power. And we don't just respect that, we cherish it. It also enshrines other things: the rule of law, the principle that we are all equal in rights and dignity, freedom of worship and expression. We respect and cherish these values too, and we must defend them. And let me add, our constitutional democracy demands our participation, not just every 4 years, but all the time. So let's do all we can to keep advancing the causes and values we all hold dear, making our economy work for everyone, not just those at the top,
protecting our country and protecting our planet, and breaking down all the barriers that hold any American back from achieving their dreams. In this consequential election, may God bless you and may God bless the United States of America. नाज़रीन, हिलरी क्लिंटन जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। यकीनन हिलरी पंहिंजी स्पीच दौरान काफ़ी अफ़सरदा, काफ़ी मायूस नज़र आई ऐं डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी ते ॼण हुनखे अञा ते एतबार नथो अचे। नाज़रीन, हिलरी क्लिंटन जे हवाले सां यकीनन जेके सियासी तज्ज़िया निगार हुजनि या मीडिया रिपोर्ट्स हुजनि, आम जाइज़ा रिपोर्ट हुजे, तोड़े जो अमेरिका जी ख़ुदि मीडिया हिलरी खे यकीनन अमेरिका जो सदर नामज़द करे छॾियो हो, पर 8 नवंबर ते थींदड़ सदारती चूंड खां पोइ इहा शइ वाज़े थी चुकी आहे त हिलरी खे उन जी पॉलिसियुनि जे करे अवाम एतिरो वोट न कयो ऐं कुझु ज़रियनि जो त इहो बि चवणु आहे त जेकर हिलरी जी जॻह ते बर्नी सैंडर्स उम्मीदवार हुजे हा त शायदि डोनाल्ड ट्रम्प न खटे हा। ऐं बर्नी सैंडर्स पारां जेका पॉलिसी ॾिनी वई, जेका हिकिड़ो लाहे अमल ॾिनो वियो, जेको अमेरिका जे हवाले सां जेके उन जूं पॉलिसियूं हुयूं, उन ते नौजवान ख़ासि तौर ते उन जो वॾो अंग बर्नी सैंडर्स सां गॾु हुयो, पर ज़रियनि जो इहो बि चवणु आहे त बर्नी सैंडर्स जी मुक़ाबले में हिलरी हिकिड़ी कमज़ोर उम्मीदवार साबित थी आहे। नाज़रीन, डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी जे हवाले सां मजमूई तौर ते मंज़रनामो तव्हां सां शेयर कयोसीं ऐं प्रोग्राम जे आख़िर में नाज़रीन ज़िक्र कंदासीं त डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी खां पोइ मिडल ईस्ट तोड़े पूरी दुनिया में डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी खां पोइ कहिड़ा जेके आहिनि उहे असर पवंदा उन जा, ऐं ख़ासि तौर ते डोनाल्ड ट्रम्प जी फॉरेन पॉलिसी खे डिस्कस कंदासीं। पर हिते वक़्तु थियो आहे मुख़्तसिर ब्रेक जो। ब्रेक खां पोइ इन टॉपिक जे हवाले सां तव्हांखे वधीक आगाह कंदासीं। नाज़रीन, प्रोग्राम एक पेर वीर भलीकार ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में ज़िक्र कयूं था अमरीकी नए चूंडियल सदर डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी खां पोइ डोनाल्ड ट्रम्प कयल वाइदा कंहिं हद ताईं पाड़े सघंदो, कंहिं हद ताईं उहे वाइदा वफ़ा थींदा। यकीनन डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी खां पोइ फौरन जेको असां डोनाल्ड ट्रम्प जे बिहेव में, उन जे एटीट्यूड में जेका तब्दीली महसूस कई, ॼण त ईअं सम्झो त हिकिड़ो यू टर्न जीअं असांखे नज़र आयो उन जी शख़्सियत में, उहो काफ़ी माण्हुनि उन शइ खे नोट कयो आहे। ऐं सियासी तज्ज़िया निगार इहो चवनि था त डोनाल्ड ट्रम्प जेको चूंड मुहिम में एतिरो एग्रेसिव, एतिरो परेशान ऐं ॿियनि ते एतिरो जज़्बाती जेको असांखे नज़र आयो डोनाल्ड ट्रम्प, यकीनन सदारती कुर्सी हासिल करण खां पोइ डोनाल्ड ट्रम्प जी शख़्सियत में वाज़े फ़र्क़ु नज़र ईंदो। जीअं त उन हामिन सां ख़िताब कंदे इहो वाज़े पैगाम ॾिनो त दुनिया जे समूरनि मुल्कनि सां गॾिजी करे हलंदो ऐं ख़ासि तौर ते हुन ॻाल्हि खे त अमेरिका में जेके मुख़्तलिफ़ क़ौमूं रहनि थियूं, जेके मुख़्तलिफ़ नस्ल उते आबाद आहिनि, उन्हनि खे गॾु खणी हली करे अमेरिका खे हिकु भेरो ॿीहर अज़ीम बणाइण जी कोशिशि कंदो। यकीनन डोनाल्ड ट्रम्प जहिड़े बयान खां पोइ सियासी तज्ज़िया निगारनि खे हिकिड़ो नओं बहस मिली वियो आहे ऐं हाणे हू इन ॻाल्हि ते बहस करे रहिया आहिनि त डोनाल्ड ट्रम्प जेको चूंडुनि खां अॻु में हुयो ऐं जेको सदर नामज़द थियण खां पोइ डोनाल्ड ट्रम्प जी शख़्सियत में केतिरे हद ताईं तब्दीली महसूस थी आहे। नाज़रीन, प्रोग्राम में ज़िक्र कंदासीं त दुनिया में मजमूई तौर ते डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी खां पोइ कहिड़ा असर पवंदा, ख़ासि तौर ते अमेरिका जे हवाले सां जेको डोनाल्ड ट्रम्प इहो बयान ॾिनो त हू मैक्सिकन वार ॾींदो ऐं उन खां पोइ जेके आहिनि पनाहगीरनि खे ॿाहिरि कढंदो ऐं जेके ख़ासि तौर ते अमेरिका में ॿियूं क़ौमूं आबाद आहिनि ऐं ख़ासि तौर ते मुस्लमाननि खे हुन टारगेट कयो। मुख़्तलिफ़ अहिड़ा खोड़ बयान ऐं तज़ाद हुन जे असांखे चूंड मुहिम में नज़र आया। पर ॾिसिजे त हिन वक़्तु डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी खां पोइ मिडल ईस्ट ऐं पूरी दुनिया में डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी खां पोइ कहिड़ा असरात मरतब थींदा ऐं मुख़्तलिफ़ मुल्कनि जे हवाले सां डोनाल्ड ट्रम्प जी छा पॉलिसी रहंदी, ॾिसूं था हिन रिपोर्ट में। डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी खां पोइ संदसि परॾेही पॉलिसियुनि सां दुनिया ते कहिड़ा असर पवंदा, इन सवाल सबब दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में ख़ौफ़ वारी सूरतहाल आहे। ख़ासि तौर ते ॾखण एशियाई मुल्कनि जा सरबराह ॻणती में वरितल आहिनि। डोनाल्ड हिकु तरफ़ चाइना सां ट्रेड वॉर जी ॻाल्हि करे थो, ॿिए तरफ़ मैक्सिको जी सरहद ते दीवार अॾण जी बि ॻाल्हि करे थो। अमेरिका मां परॾेहिनि खे कढण जी ॻाल्हि सबब बि अमेरिका जा पाड़ेसरी मुल्क परेशान आहिनि। तोड़े विच ओभर में डोनाल्ड ट्रम्प जी परॾेही पॉलिसी छा रहंदी, इन हवाले सां बि विच ओभर जा मुल्क ॻणती में वरितल आहिनि। डोनाल्ड ट्रम्प विच ओभर खां भारती चीनी ख़ितनि ताईं तेल वापार ऐं सीड़पकारी वारा मौक़िया पैदा कंदो या न, तंहिंखां सवाइ विच ओभर वारो मसइलो संदसि लाइ अहम साबित थींदो। विच ओभर अफ़गानिस्तान जे ख़िते वारी जंग खे हू रूस ऐं ईरान सां वेझड़ाई करे घटि करे सघे थो।
नाज़रीन, डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी खां पोइ यकीनन अॼु बि उहे सवाल उथी रहिया आहिनि त डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी जे पोयां आख़िर उहे कहिड़ा रीज़न्स हुया, उहे कहिड़ियूं वजूहात हुयूं जंहिं डोनाल्ड ट्रम्प खे कामयाबी ॾियारी आहे। यकीनन डोनाल्ड ट्रम्प जी कामयाबी खां पोइ हिन वक़्तु दुनिया जा जेके मुख़्तलिफ़ मुल्क आहिनि उते हिन वक़्तु ख़ौफ़ वारी सूरत आहे। तोड़े यूरोपीय यूनियन जे सरबराह पारां जेको बयानु साम्हूं आयो त डोनाल्ड ट्रम्प यूरोपीय यूनियन लाइ ख़ासि तौर ते ख़तरो आहे। उन खां पोइ मिडल ईस्ट में उन जी जेका पॉलिसी आहे तोड़े चाइना सां या रूस सां जेके पॉलिसी डोनाल्ड ट्रम्प जोड़ियूं हुयूं उन हवाले सां बि ईंदड़ वक़्त में ॾिसंदासीं त डोनाल्ड ट्रम्प जो चाइना सां जेको ट्रेड वॉर जो जेको हिकिड़ो जेका ॻाल्हि साम्हूं आई उनखे केतिरे हद ताईं मुमकिन बणाए सघे थो, केतिरे हद ताईं उहा शइ पॉसिबल आहे। ख़ासि तौर ते फॉरेन पॉलिसी जे हवाले सां जेको डोनाल्ड ट्रम्प पेश कई हुई उन ते अमल करणु केतिरो मुमकिन ऐं केतिरो आसान हूंदो डोनाल्ड ट्रम्प लाइ, इहो वाक़ई हिकिड़ो अहम सवाल आहे। ऐं ईंदड़ वक़्त में असां ॾिसंदासीं त डोनाल्ड पंहिंजी फॉरेन तोड़े इंटरनल पॉलिसी में केतिरियूं तब्दीलियूं, केतिरा यू टर्न आणे थो। ऐं नाज़रीन, इन ते प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ हफ़्ते नवनि मौज़ूअनि सां गॾु ॿीहर हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान साइमा वाहब खे ॾींदा इजाज़त। अलावाही।